अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां हिन वक़्तु बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर गढ़ी यासीन ते मौजूदु आहियूं। ही ज़िले शिकारपुर जे तालुके हेडक्वार्टर गढ़ी यासीन जो सेंटर आहे, जेको पूरे तालुके गढ़ी यासीन जे अंदरि मौजूदु बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी क़िस्त हासिलु कंदड़ बेनिफिशरी औरतुनि खे सिमूं कढण जे हवाले सां हिन वक़्तु इहो जेको प्रोग्राम हली रहियो आहे, जंहिं सिलसिले में औरतुनि जूं जेके आहिनि वॾे तइदाद में जथा मौजूदु आहिनि, औरतुनि जा वॾा मेड़ मौजूदु आहिनि। ऐं मूंखे सम्झ में नथो अचे त पीपल्स पार्टीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जे अंदरि ख़ासि करे स्पेशली असांजे नियाणियुनि निमाणियुनि खे दरपदर करण जो ॼण त ठीको खणी छॾियो आहे। असांजे अमड़ियुनि भेनरुनि खे ख़्वार करण जो हिकिड़ो ॼण त ठीको खणी छॾियो आहे। जीअं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लॉन्च कयो, इहो कयो बि पीपल्स पार्टी वारनि, ऐं पहिरियों दफ़ो जेको प्रोग्राम हिननि लॉन्च कयो त उहो पोस्ट ऑफिस जे थ्रू हर बेनिफिशरी औरत खे घर वेठे इहो जेको आहे रक़म ॾिनी वेंदी हुई, जेको हिकिड़ो बाइज़त तरीक़ो हुयो। पर चूंकि पीपल्स पार्टी वारा अहिड़े के इन्हनि खे इज़त रास न ईंदी, इज़त भरियो तरीक़ो या हिकिड़ो चऊं था असां मेरिट उन्हनि जे मिज़ाज में शामिलु न आहे। इन जे करे इन्हनि खूनख्वारनि खे जेको आहे अहिड़े क़िस्म जा कमीशन दर कमीशन वारा रस्ता अपनाइण जे लाइ हिकिड़ो ख़्वार कंदड़ ऐं ज़लील कंदड़ रस्तो अपनाइणो पियो। ऐं उनखां पोइ इन्हनि हिकिड़ो HBL खे ठीको ॾिनो, HBL खां पोइ वरी अल-फलाह खे ठीको मिलियो। उनखां पोइ हिननि जेको आहे ATM कार्ड अलाट कया। मुख़्तलिफ़ प्रोग्राम हलंदा आया आहिनि, मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट प्रोग्राम साॻियो आहे, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां औरतुनि खे ज़लील ऐं ख़्वार करण जो सिलसिलो जेको आहे उहो इन्हनि जो जारी ऐं सारी आहे। हिन वक़्तु वरी हिकिड़ो नओं जेको आहे इन्हनि हाणे मक़सदो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿियो कुझु बि कोन्हे को, मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त पंहिंजनि खे नवाज़ण ऐं कमाइण जा नित नवां तरीक़ा माना जेको आहे ईजाद करणा आहिनि। हाणे इन्हनि खे वरी सिमनि जो हिकिड़ो तरीक़ो इन्हनि ईजाद कयो आहे त जेको सिमा जेको आहे उन्हनि खे अलाट कयूं वञनि औरतुनि खे। हाणे पुठियों अलाए छा फ़लसफ़ो आहे इन्हनि जो, इन्हनि खे कॾहिं ATM कार्ड था ॾियनि, पहिरियां शुरूआति में पोस्ट ऑफिस जे थ्रू ॾियनि पिया, उहो हिकिड़ो सुठो मोतबर तरीक़ो, उनखे ख़तमु करे वरी ATM कार्ड जेको आहे उन्हनि ॾिनो त वरी उनखे हलण ई न ॾिनो, वरी फौरी तौर ते उनखे ख़तमु करे वरी HBL जे थ्रू जेको आहे त इन्हनि जेको आहे डिवाइसूं जे थ्रू कमु ॾिनो। वरी उनखां पोइ जेको आहे उहो वरी अल-फलाह खे वियो, वरी उनखां पोइ सिमनि ॾे अचे थो, वरी इहे डिवाइस बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा ऑफिसूं खोलियूं वयूं, वरी हिननि जा नित नवां वरी सर्वे कराया था वञनि। मतिलबु रोज़ु औरतुनि खे ज़लील ऐं ख़्वार करण जे हवाले सां हिननि खे मज़ो नथो अचे। सो मां अपील कंदुमि पीपल्स पार्टी जे करता धरता सियासी वागदड़नि खे त ॿेली ख़ुदा खे मञो, को इज़त भरियो को सुठो तरीक़ो, को हिकिड़ो फाइनल हिकिड़ो ई तरीक़ो कढो जंहिंसां असांजे सिंध जे हिननि मज़लूम औरतुनि खे घर वेठे इहा रक़म मिले। हिन वक़्तु जे गढ़ी यासीन सेंटर आहे जिते काफ़ी अरसे खां वठी सिमूं अलाट करण जे हवाले सां हिकिड़ो सिलसिलो हले थो, ऐं मुंहिंजे ख़्याल में 2 महीननि खां मथे टाइम थी वियो आहे, पर औरतुनि जा इहे हुजूम, औरतुनि जी ज़िलत ख़्वारी अञा ताईं ख़तमु नथी थिए। रोज़ानो सुबुह जो परे परे खां औरतूं वञी करे बिस्प सेंटर गढ़ी यासीन जे दर ते बीहनि थियूं, सॼो ॾींहुं ख़्वार थी, शाम जो ईअं ख़ाली वापसि हलियूं थियूं वञनि, वरी ॿिए ॾींहं ते अचनि थियूं। वरी छा था कनि जे बिस्प सेंटर ते जेके मुख़्तलिफ़ जेके आहिनि माण्हू आहिनि, डिवाइस वारा चऊं, पियान चऊं, साईं सिक्योरिटी गार्ड चऊं, या ऑफिस में मौजूदु मुख़्तलिफ़ शिकिलनि जा जेके अमलदार आहिनि, उहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको आहे बेनिफिशरीज़ खां पैसा जेको आहे वठी या पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे सिमूं अलाट कनि था। उनखां पोइ बाक़ी माण्हू आम माण्हू हलियो थो वञे मोटी ख़्वार थी। को बि अहिड़े क़िस्म जो बाइज़त तरीक़ो नथा अपनाइनि त जंहिंसां हिकु औरत सुबुह जो जेकॾहिं हिननि खे 50 सिमूं 100 सिम कढणी आहे त उन्हनि खे टोकन अलाट करे बाक़ियुनि खे जेको आहे त ॿाह ॿधी उन्हनि खे रवानो कनि। पर हिननि खे अहिड़े क़िस्म जो को बि ॿुधण में अचे थो त उते जेको बिस्प सेंटर जो इंचार्ज आहे जुनैद अबड़ो साहिबु, उहो जेको आहे डेली ऑफिस में लेट थो अचे। शायदि लेट अचण जे करे चूंकि टोकन जेको आहे उहो जुनैद अबड़ो साहिबु जेको बिस्प सेंटर जो इंचार्ज आहे उनजे ऑर्डर खां सवाइ नोटिस जेको टोकन नथो निकिरे, उनजे हुकुम खां सवाइ। जॾहिं उनजे हुकुम खां सवाइ टोकन नथो निकिरे त उहो साहिबु अचे थो पियो 11-12 बजे। हाणे 11-12 बजे जेकॾहिं साहिबु ईंदो त उनखां पोइ जेको आहे वरी टोकन जी स्टार्ट थींदो, ऐं उनखां पोइ जेको आहे वरी 3-4 बजे ताईं जेको सिलसिलो हले थो। त
असां उन बिस्प सेंटर जे इंचार्ज जनाब जुनैद अबड़ो साहब जिन खे गुज़ारिश कंदासीं त भाउ मिटा तव्हां महिरबानी करे सवेर सेंटर ते अचो, नाहे त पंहिंजे असिस्टेंट खे थोरा पावर ॾियो, अख़्तियार ॾियो। असिस्टेंट छाजे लाइ हूंदा आहिनि? तव्हां भली जा जेकॾहिं लेट थी थिए कंहिं जेको आहे त माक़ूल वजह जे करे त तव्हां असिस्टेंट खे उहो पावर ॾियो, जेसि ताईं तव्हां अचो तेसिताईं असिस्टेंट जेको आहे सिमूं हलाईंदो रहे। नाहे त को न को मोतबर ऐं बाइज़त तरीक़ो कढो जंहिंसां औरतुनि खे फौरी तौर ते ऐं बाइज़त तरीक़े सां सिम मिले ऐं हू पंहिंजे वक़्त ते जेको आहे पंहिंजे घरनि जी तरफ़ रवानियूं थी वञनि। ऐं ॿुधण में इहो अचे थो त जेको बिस्प सेंटर जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो जेको इदारो आहे उन जा ऑफिसर साहिबान एॾो त करप्शन में मुब्तला थी विया आहिनि जो ज़िले जा बाक़ी सेंटर जेके आहिनि उहे बंदि लॻा पिया आहिनि, किथे सिमूं अलाट नथियूं थियनि। हिननि खे हर तालुके हेडक्वाटर ते जेका बिस्प ऑफिस आहे उते ज़िले जे हेडक्वाटर समेत हिननि खे डिवाइसूं मुहैया करणियूं आहिनि। तव्हां त जीअं हर ऑफिस जे अंदरि 2, 4, 5 डिवाइसूं हिननि खे ॾियणियूं आहिनि त जीअं उहे वक़्त सिर माना बेनिफिशरीज़ खे सिमूं अलाट करे ॾेई ऐं उन्हनि खे जेको आहे त बाइज़त तरीक़े सां घर रवानियूं कनि। पर ॿुधण में ईअं अचे थो त पूरे ज़िले में किथे बि सिमूं जेको आहे त नथियूं हलनि, सिर्फ़ु गड़िया सीन में हलनि थियूं। उन हवाले सां असां ज़रूरु जुनैद साहिब खे इहो एप्रीशिएट कंदासीं, पर जुनैद साहिब खे इहो बि ज़रूरु चवंदासीं त इन क़िस्म जूं बि कंप्लेंट्स अचनि थियूं त तव्हां इलाही सारो सेंटर ते लेट अचो था, जंहिंजे करे जेको आहे बेनिफिशरी जेके औरतूं आहिनि उहे अचनि थियूं परे परे खां पंधु करे, रक्षानि ते किरावा करे, त उहे जेको आहे ॾाढो दरपदर थियनि थियूं, तकलीफ़ में अचनि थियूं। त तव्हां अहिड़ो को मोतबर ऐं बाइज़त मैकेनिज़म ठाहियो जंहिंसां जेको आहे डिवाइस होल्डर बि तव्हां खां खिफ़ा था रहनि, अलाए छो उन्हनि खे बि तव्हां को रिलीफ ॾियो, को हिकिड़ो अहिड़ो मोतबर तरीक़ो अपनायो जंहिंसां किराया न थिए, तकलीफ़ न थिए ऐं हिक ॿिए जी चूंडापट न थिए ऐं जेको आहे ईंदड़ औरतुनि खे बेनिफिशरीज़ खे बाइज़त तरीक़े सां सिम अलाट थी सघे।